अवांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे घोटकी मां कादिरपुर वटि तालाब में बीठल पन खे बाहि वकोड़े वई आहे। केतिराई घर सड़ी विया आहिनि। बाहि लॻण सबबि कमनि जो फसल बि सड़ी वियो आहे ऐं बाहि घरनि ॾांहुं वधण लॻी आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवांखे आगाह कयूं पिया घोटकी मां कादिरपुर वटि तालाब में बीठल पन खे बाहि वकोड़े छॾियो आहे। केतिराई घर सड़ी विया आहिनि। अवांखे ॿुधाईंदा हलूं त बाहि लॻण सबबि कमनि जो फसल बि सड़ी वियो आहे, जॾहिं त बाहि घरनि ॾांहुं वधण लॻी आहे। आगाह कयूं पिया घोटकी मां कादिरपुर वटि तालाब में बीठल पन खे बाहि वकोड़े वरितो आहे। केतिराई घर सड़ी विया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कंदालू। अहम ख़बर आहे घोटकी मां कादिरपुर वटि तालाब में बीठल पन खे बाहि वकोड़े वई आहे। केतिराई घर सड़ी विया आहिनि। बाहि लॻण सबबि कमनि जो फसल बि सड़ी वियो आहे ऐं बाहि घरनि ॾांहुं वधण लॻी आहे। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी मां मुश्ताक लिगारी खां। जी मुश्ताक, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी घोटकी भरिसां कादिरपुर शहर में मच्छी जे तलाउ जे पन खे ओचितो बाहि वकोड़े बाहि सबबि मेघवाल बिरादरी जा 3 घर बाहि जी लपेट में अची विया। जॾहिं त तलाउ भरिसां बीठल कम जो फसल बि हिन वक़्तु सड़ी रख थी वियो आहे। बाहि तेज़ी सां जेको आहे ॿिनि घरनि ॾांहुं वधण लॻी आहे। बाहि वारे वाक़े खां पोइ इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हरास छाइजी वियो आहे। शहरनि पर इतलाह खां पोइ फायर ब्रिगेड अमले जेको आहे वाक़ियो बाहि सभु विसाइण में मसरूफ़ आहे। जॾहिं त ॻोठाणा बि पिण बाहि विसाइण में मसरूफ़ आहे। हिन जेको ॿुधाईंदो आहे, हिन जेके कमनि खे पिण बाहि वकोड़े पूरे इन इलाइक़े में जेको आहे सख़्तु ख़ौफ़ ऐं हरास हुयो। फायर ब्रिगेड अमले पहुची करे बाहि जेको कंट्रोल करे वरितो आहे। जी ठीकु आहे मुश्ताक, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।